ताज़ा वाक़िया क्लास हैदराबाद में बिन ग्रुपन में थियल झेड़े जो 5 औरतुनि समेत 25 खां वधीक जवाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल किया वियो आहे। हैदराबाद में बिन ग्रुपन में थियल झेड़े जो 5 औरतुनि समेत 25 खां वधीक जवाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल किया वियो आहे। उन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था। अब्दुल रसूल चांडियो टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अब्दुल रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। बिल्कुल काल मार्केट थाने जे हद श्रीघाट में 24 ग्रुपनि में झेड़ो थियो हो, जंहिंखां पोइ जेको केस आहे उहो सरकार जी फरियाद ते मार्केट थाने ते दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त एएस अमीर हमज़ा चांडियो जी फरियाद ते दाख़िल कयल केस में 5 औरतुनि समेत 25 खां वधीक जवाबदारनि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। इन ते दाख़िल कयल केस में मलक हसन, ज़ुहैब, हमज़ा, अहसन, इस्माइल, अहमद, असगर मलक, अली खान, शहबाज जानी, गोहर मलक, मुसम्माद सनत, मुसम्माद रिदा मलक के नामज़द किया वियो आहे। जॾहिं त केस में 3 नामालूम जेके औरतूं आहिनि उहे बि शामिल कयूं वियूं आहिनि, जॾहिं त 20 नामालूम जेके मर्द आहिनि उहे बि शामिल कया विया आहिनि। दाख़िल कयल केस में फिरियादी एएसआई अमीर हमज़ा चांडियो ॼाणायो आहे त असांजी पुलिस गश्त करे रही हुई त इतला मिलियो त शीश महल वारे पासे कुझु माण्हू अंधाधुंध फायरिंग करे रहिया आहिनि। जंहिंखां पोइ जॾहिं हुते पहुता त हुननि फायरिंग कई ऐं हुन खां अलावा वॾे तइदाद में जेके माण्हू आहे उहे पुलिस जे पार्टीअ मथां पिणु हमिलो कयो। जॾहिं त हिन वक़्त ताईं जेको केस दाख़िल कयो वियो आहे, पर अञा ताईं का गिरफ़्तारी जेका आहे उहा अमल में न आई आहे। यादि रहे त काल्ह मार्केट थाणे जे हद में 2 ग्रुपनि में झेड़ो थियो हुयो, पुलिस वाक़े वारे हंधि पहुती ऐं पुलिस मथां बि पथराव कयो वियो हो ऐं जॾहिं त मोबाइल जा शीशा पिणु टोड़िया विया। जी अब्दुल रसूल चांडियो, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।